दोस्तों ही हाणे असां किरड़ वटि आयासीं। ही तव्हांखे पुसी ॾेखारियूं पिया। ही अञा जेको सो कचा आहिनि, हिननि खे पुसी चइबो आहे। ऐं जॾहिं पका थींदा आहिनि त पोइ हिननि खे ॾौरा चवंदा आहिनि। ऐं ॾौरा बि हिननि खे चवंदा आहिनि। ऐं कचो पुसी, पकल खे ॾौरा, उहे बि मारू माण्हुनि जा हिकिड़ो ॾुथु आहे। ऐं हिन खे वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। ऐं जेको सो तमामु जेके बि मारू माण्हुनि जा ॾुथ हूंदा आहिनि उहे तव्हांखे रिकॉर्ड करे था ॾियूं। असां पुराणे दौर जा वीडियो तव्हांखे रिकॉर्ड करे था ॾियूं। ऐं जेको सो मारी चयो उमिरि खे, त मारू माण्हू तमामु ॾुथ जा शौक़ीन हूंदा हुआ। ऐं जॾहिं उमिरि मारी खे खणी वियो त मारी उमिरि खे चयो त उमिरि, मुंहिंजो साहिल जो हिकु अर्ज़ु सुणेज, मूं साहिल जो हिकु अर्ज़ु सुणेज, जे मरी वञा तुंहिंजे मुल्क में त मूंखे मुंहिंजे खतीअ जो खफ़न ॾेज। उते मुंहिंजो लोढ़ लटेज, जिते मुंहिंजे झांगियनि झूपड़ा मुंहिंजे झांगियड़नि जा। ऐं मारवी वीचारी मारू माण्हू हो, उमिरि बादशाह हो, पर हुननि खे पंहिंजे मारूअड़नि जो, पंहिंजे माल जो, पंहिंजे वथाणनि जी ॾाढी सिक हूंदी हुई। ऐं तमामु मारू माण्हू हमेशह पंहिंजे माल ऐं मारू सरतनि साहेड़ियुनि जी तमामु हुनखे घणी सिक ऐं माल जो। ऐं ही तव्हांखे हींअर मौसमी लिहाज़ ते ही ॾुथ ॾेखारियूं पिया। ऐं इनशाला तव्हांखे अञा बि ॿिया बि शयूं ॾेखारियूं था वरी बि हिन साॻिए वीडियो में। ऐं जेके पेरूं या ॾौरा पुसी जंहिंखे चइबो, माना हुनजे गुल खे पुसी चइबो आहे। ऐं वरी जेकॾहिं हू पची वेंदो आहे, पको थी वेंदो आहे, त पोइ उनखे वरी ॾौरा चइबो आहे। ऐं उन्हनि खे बि माण्हू खाईंदा हुआ, मारू माण्हू, उन्हनि जा तमामु ॾुथ जा शौक़ीन हूंदा हुआ। हाणे तव्हांखे वरी असां अॻिते जेको सो पुसी ॾेखारींदासीं, किरड़नि में हूंदा आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। ही तव्हांखे हिकु जेको सो ॾेखारियोसीं पेरूं, ऐं जेके असांजे हिन वणनि थींदा आहिनि ॾियारियुनि में। ऐं तव्हांखे इहो ॾेखारियोसीं मारू माण्हुनि जा असां किसा दास्तान तव्हांखे ॿुधायूं पिया। ऐं वरी हलूं था हाणे ऐं जेको सो किरड़ ते, वरी तव्हांखे किरड़ ॾेखारियूं पिया, उन्हनि जा पुसी तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं अचो त हलूं अॻिते। दोस्तो, ही तव्हांखे ॾेखारियूं पिया, ही पेरूं आहिनि। ऐं जेको सो मौसमी लिहाज़ ते ॾुथ हमेशह थींदो आहे। मारू माण्हू अक्सर ॾुथ ते गुज़र कंदा हुआ। तमामु ॾुथ जो हुननि खे शौक़ु हूंदो हो। मौसम जे जीअं हुननि खे तमामु इंतज़ारु हूंदो हो त ही मौसम जेको जंहिं लिहाज़ जो हूंदो हो, उन लिहाज़ ते मौसम जो ॾाढो हुननि खे इंतज़ारु हूंदो हो। केॾी महिल पेरुनि जो मौसम थो अचे, या सीटो वग़ैरह लड़ीसो, जेके अहिड़ियूं शयुनि जा मौसम हूंदा हुआ, हुननि खे तमामु मारू माण्हुनि खे इंतज़ारु हूंदो हो। ऐं ही तव्हांखे पेरूं असां ॾेखारियूं पिया। मारू माण्हू तमामु ॾुथ जा शौक़ीन हूंदा हुआ। खणाई खोड़ सारा आहिनि, पर हींअर हिननि जो मौसम आहे, टाइम आहे। ऐं हींअर तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिन मुद ते थींदा आहिनि। ऊन्हारे जे तमामु गर्मियुनि जे मौसम में थींदा आहिनि। ऐं जेको सो